नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त तालुके जे मुख़्तलिफ़ शहरनि में अताई डॉक्टरनि जो आज़ार, अताई डॉक्टर इंजेक्शनूं किरण खां पोइ अणॼाण ग़लति इंजेक्शन लॻण करे केतिरनि ई माण्हुनि जूं ॿाहूं ज़ाया थी वयूं आहिनि। केतिरनि ई माण्हुनि जी ज़िंदगी खे अताई डॉक्टरनि में ख़तरो पइजी वियो आहे। फैज़गंज में अताई डॉक्टरनि जो आज़ार वधी वियो, जॾहिं त ॿाराड़ी में डॉक्टरनि जी खोट हुजण जे करे अताई डॉक्टर ॻोठनि में वञी मरीज़ माण्हुनि जो इलाज करे हज़ारे रुपया कमाइनि था, लेकिन मरीज़ जी ॼाण न हुजण जे करे केतिरे ई मरीज़ माण्हुनि जो इलाज सही न थियण करे अताई डॉक्टर मरीज़नि जूं ॼङूं ऐं ॿाहूं खां महरूम करे छॾियो आहे। पर पोइ बि हिननि अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ सिहत खाते पारां का बि कार्रवाई न पई कई वञे, जंहिं करे इलाइक़े में अताई डॉक्टरनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। अताई डॉक्टर गैर मयारी दवाऊं इस्तेमालु करे रहिया आहिनि, जॾहिं त अताई डॉक्टरनि खे इंजेक्शन करण जी का ख़ासि ॼाण न आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।